राणीपुर भरिसां तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी थियण जे नतीजे में मासूम ॿारड़ी ऐं ॿिनि औरतुनि सूधो 5 ॼणा अजल जो शिकार जॾहिं त 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। क़ौमी शाहराह ते गरेजी वटि तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में कोच में सवार 2 औरतुनि ऐं 1 मासूम ॿारड़ी समेत 5 मुसाफ़िर फ़ौत थी विया, जॾहिं त अफ़सोसनाक हादसे में 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। हादसे जो इतला मिलंदे ई पुलिस ऐं इमदादी टीमुनि पहुची फ़ौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे राणीपुर ऐं गंबट जे गिम्स इस्पताल मुंतक़िल कयो। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त हादसे जो शिकार मुसाफ़िर कोच पेशावर खां कराची वञी रही हुई त गरेजी स्टाफ वटि तेज़ रफ़्तारी सबबि ड्राइवर जे कंट्रोल खां निकिरी कल्टी थी पई। हादसे में फ़ौत थींदड़ 3 मुसाफ़िरनि जी सुञाणप 3 वरहनि जी मासूम ॿारड़ी अफ़शां, माहिनूर ऐं इनाया नूरजहां तौरु कई वई, जॾहिं त 2 जी सुञाणप नाहे थी सघी। फ़ौतुनि जो तालुक़ु कराची ऐं पेशावर जे इलाइक़े ज़िले दीर सां ॿुधायो वञे थो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे राणीपुर खां, जिते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी थियण जे नतीजे में मासूम ॿारड़ी ऐं 2 औरतुनि सूधो 5 मुसाफ़िर अजल जो शिकार थी विया, जॾहिं त हादसे में 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿुधायो वञे थो त पेशावर खां कराची विंजण तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच राणीपुर भरिसां गॾिजी वटि ड्राइवर जे कंट्रोल खां निकिरी कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में 5 मुसाफ़िर थॾे ते फ़ौत थी विया। हादसे जो इतला मिलंदे ई पुलिस ऐं इमदादी टीमुनि पहुची फ़ौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे राणीपुर ऐं गंबट जे गिम्स इस्पताल मुंतक़िल कयो। फ़ौती मुसाफ़िरनि मां 3 जी सुञाणप 3 वरहनि जी मासूम ॿारड़ी अफ़शां, माहिनूर ऐं इनाया नूरजहां तौरु कई वई आहे, जिन जो तालुक़ु कराची ऐं पेशावर जे इलाइक़े ज़िले दीर सां ॿुधायो वञे थो। पुलिस मूजिबि हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। HSTV न्यूज़ राणीपुर।